नाज़रीन, अहम ख़बर अव्हांखे ॾियूं पिया त सॼी सिंध में डीलरनि यूरिया ऐं डीएपी भाण ज़ख़ीरो करे हथरादू खोट पैदा करे छॾी आहे, जंहिं बाद ज़रई भाण ब्लैक ते विकिरो थियण लॻो आहे। हथरादू खोट पैदा करे वापारी ऐं डीलर आबादकारनि ऐं हारियुनि खे ॿिन्हिनि हथनि सां लुटण लॻा आहिनि। यूरिया भाण जो सरकारी अघु 2500 रुपया हुजण बावजूदि वापारी ऐं डीलर 5000 रुपयनि ताईं विकिरो करे रहिया आहिनि। वापारियुनि ऐं डीलरनि सरकारी अघु खे बि थुॾे छॾियो आहे। डीएपी भाण सरकारी अघु बदिरां 13 खां 14,000 रुपयनि में विकिरो थी रहियो आहे, जंहिं सबबि हारी ऐं आबादकार परेशान थी विया आहिनि। ज़रई भाण जी हथरादू खोट पैदा करे ब्लैक ते विकिरो कंदड़ डीलरनि ख़िलाफ़ हुकूमत का बि कार्रवाई नाहे करे सघी। मुख़्तलिफ़ हंधनि ते नाले लाइ कुझु कार्रवायूं कयूं वयूं, पर कंहिं बि डीलर ख़िलाफ़ को एक्शन न थी सघियो आहे। कुछ ॾींहं अॻु टंडे मोहम्मद खान में हिकु शुगर मिल ते छापो हयो वियो, जिथां 2 लख भाण जूं बोरियूं हथ कयूं वयूं, पर उन बावजूदि ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़नि खे का बि सज़ा न मिली। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। सॼी सिंध में डीलरनि यूरिया ऐं डीएपी भाण ज़ख़ीरो करे हथरादू खोट पैदा करे छॾी आहे, जंहिं बाद ज़रई भाण ब्लैक ते विकिरो थियण लॻो आहे। हथरादू खोट पैदा करे वापारी ऐं डीलर आबादकारनि ऐं हारियुनि खे ॿिन्हिनि हथनि सां लुटण लॻा आहिनि। यूरिया भाण जो सरकारी अघु 2500 रुपया हुजण बावजूदि वापारी ऐं डीलर 5000 रुपयनि ताईं विकिरो करे रहिया आहिनि। वापारियुनि ऐं डीलरनि सरकारी अघु खे बि थुॾे छॾियो आहे। डीएपी भाण सरकारी अघु बदिरां 13 खां 14,000 रुपयनि में विकिरो थी रहियो आहे, जंहिं सबबि हारी ऐं आबादकार परेशान थी विया आहिनि। ज़रई भाण जी हथरादू खोट पैदा करे ब्लैक ते विकिरो कंदड़ डीलरनि ख़िलाफ़ हुकूमत का बि कार्रवाई नाहे करे सघी। मुख़्तलिफ़ हंधनि ते नाले लाइ कुझु कार्रवायूं कयूं वयूं, पर कंहिं बि डीलर ख़िलाफ़ को एक्शन न थी सघियो आहे। कुछ ॾींहं अॻु टंडे मोहम्मद खान में हिकु शुगर मिल ते छापो हयो वियो, जिथां 2 लख भाण जूं बोरियूं हथ कयूं वयूं, पर उन बावजूदि ज़ख़ीरा अंदोज़ी कंदड़नि खे का सज़ा न मिली आहे।